बाबा सन मां वाके कीअं यकीन ॾियारियां खीर जहिड़ी अच्छी ऐं उजड़ी आहियां ॻाल्हि इहा न आहे तूं सॼो ॾींहुं यारे मर्द जे रहम करम ते रही तुंहिंजो मतिलब ऐं मक़सद छा हुन सां मुंहिंजो को बि सरोकार न्याणीअ जे अगवा थियण जो इल्ज़ाम लॻायो आहे। राजन खान जी धीअ खे अगवा करे हुनजी शादी रईस हया सां करे। ड्रामा सीरियल गुलाम सेन ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी दोस्तों तव्हांखे भरपूर अॼु अपडेट ॾींदासीं। जी हाँ दोस्तों, छा नेक्स्ट एपिसोड में रईस रांझण जी धीउ खे अगवा कंदा अहमद खान वारा या वरी जेको आहे बिलावल वारा ऐं जेको आहे इहे गॾिजी करे अगवा कंदा। नालो अहमद खान जो थींदो जीअं पहिरियों रांझण खान जो नालो थी वियो आहे। नेक्स्ट एपिसोड तव्हांखे ॿुधाईंदासीं छा छा थियण वारो आहे। गुलाम सेन ड्रामे में दोस्तों हिकु बहितरीनु चेंजिंग बि थियण वारी आहे ईद खां पोइ ऐं गुलाम सेन में नवां एक्टर ॿिया कहिड़ा एड थियण वारा आहिनि इहो बि तव्हां सां शेयर कंदासीं ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं हाणे गुलाम सेन मल सां छा असरु थियण वारो आहे। हैबत खान जे मथां जेको इल्ज़ाम लॻो आहे किडनैपिंग जो, जेको छोकिरी खे सिदरा खे किडनैप कयो वियो इल्ज़ाम त लॻी वियो रांझण ते। हाणे इन जो अंत छा थींदो, इहा सचाई छा साम्हूं ज़ाहिर थींदी, छा बिलावल पंहिंजे हुन में कामयाबु थी वेंदो या वरी न। बिल्कुलु दोस्तों अॼु वॾी अपडेट आहे, इन खे आख़िर ताईं ॾिसो ऐं नंढे वीडियो में वॾी ख़बर तव्हांखे ॾींदा हलूं। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पहिरीं ॻाल्हि त गुलाम सेन ड्रामो हिकु बहितरीनु सीरियल ड्रामो आहे, सोप सीरियल न आहे। ऐं ॿी ॻाल्हि दोस्तों, हाणे जेको इश्क जो चर्चो हलियो आहे सिदरा ऐं ॿियो त वरी गुलाम सेन जो, उहो त अलॻि हिकु पासे ऐं उन जी ॻाल्हि हुन छोकिरी करे छॾी पंहिंजे मुड़ुस खे त बाबा जेको आहे सिदरा जो इश्क हली रहियो आहे, गुलाम सेन जो हिकिड़ो पर्सनल नंबर आहे उन ते राब्तो हलंदो आहे ऐं उहा हैबत ताईं ॻाल्हि बि पुॼंदी आहे। हैबत पंहिंजी धीउ खे शक करे रहियो आहे त वाक़ई ही हिकु गैर मर्द वटि हुई, थी सघे थो उन खे कुझु हथ लाता हुजनि यानी इज़त ते को वार कयो हुजे। हू जॾहिं चए थी मां बा अछी आहियां खीर वांगुरु उजरी आहियां, लेकिन हू चए थो इहो सुवाल जो जवाबु न आहे, तूं गैर मर्द वटि कई कलाक किडनैप हुए, इहा असांजी इज़त ते दाग़ आहे। ऐं रईस हैबत परेशान थी चुको आहे त नंग खे छोकिरे जेको आहे अगवा कयो रांझण खान पाण खे भलो चङो मुड़ुसु सॾाईंदो आहे ऐं हू वरी असांजे नंगनि में हथ बि विझी रहियो आहे। हाणे रांझण खे परेशानी वरितो आहे त हाणे हिन छोकिरे क़दम ते खयो, नालो त मुंहिंजो थी वियो, हाणे मां कीअं कयां, हाणे इहो खून ख़राबो थींदो, हाणे गंद थींदो। हाणे जेको रांझण जी धीउ आहे यानी डॉक्टराणी साहिबा, इन ते त हू छोकिरनि जो भाणे जो जेको घरवारे जो आशिक़ आहे, यानी हाणे हू जेको किडनैप कंदा हैबत खान वारा इन डॉक्टराणी खे ऐं इल्ज़ाम लॻंदो कंहिंजे मथां, बिलावल वारा अगवा कंदा त इल्ज़ाम लॻंदो हैबत जे मथां, जे हैबत वारा अॻे अगवा करे आहे त पोइ उहे ख़ुदि मालिक आहिनि ऐं रांझण जो रस्तो जेको आहे सिधो ईअं सोचींदो त हैबत बदिले में इहो कयो आहे, लेकिन हू गेम बिलावल आहे हुन जेका खेॾी आहे छोकिरे, इहो जेको आहे गेम में कामयाबु थी वेंदा। बिलावल पंहिंजी डॉक्टराणी खे हासिलु करणु चाहे थो ऐं सॉरी बिलावल जेको आहे सिदरा खे हासिलु करणु चाहे थो, हू छोकिरो जेको आहे डॉक्टराणी खे हासिलु करणु चाहे थो ऐं अहिड़े हिसाब सां इन्हनि जो इश्क टॉप ते हली रहियो आहे। हुनजो आशिक़ ग़रीब किसान आहे ऐं हुन छोकिरे जो आशिक़ वरी हिकु गुलाम सेन मल आहे ऐं छोकिरी जेको डॉक्टराणी आहे इहो ॼाण को न को क़दम खणंदी जेको हुन जे लाइ मुसीबत बणिबो। हारी जे पुट जे लाइ हू खे चए थी त तूं मूंसां प्यार जो हा कर, शादी जे लाइ बि हा कर, लेकिन उहो न कंदो अचे थो। आख़िरी उन खे वार्निंग ॾेई छॾी अथई त मूंखे जल्द इन शइ जो जवाबु खपे ऐं हू तमामु जल्द हा ई कंदो, न करे सघंदो ऐं न कयईं त पोइ हा कयईं त जेको आहे हुन सां मुसीबत थींदी ऐं हा न कंदो पोइ बि मुसीबत थींदी। इन मुसीबत खां हू बचण जे लाइ इहे को न को सुठो क़दम खणण वारो आहे, लेकिन मुसीबत उन जे घाटे में पोइ बि पवंदी आहे। ॿी तरफ़ दोस्तों रांझण वॾो परेशान आहे, उन पंहिंजी घरवारी खे ॿुधाए छॾियो आहे त हिन मूंखे फसायो आहे ऐं किडनैपिंग हिकु नियाणी जे अगवा जे चकर में। तंहिंजे करे दोस्तों हाणे वॾेरी ऐसाणी बि छिती थी पई आहे पंहिंजे भाणेजे ते त तूं हिकु गैरत मतिलबु हिकु पासे करे हीउ कमु कयो ऐं नालो वरी रांझण जो ॾियारे छॾी, हुनजी फ़ोन खां फ़ोन करे बदनाम कई। हाणे इहो तूं कहिड़ो सुठो क़दम कया, हू सफ़ायूं ॾींदो मां हीअं कयो, मां साईं गुलाम सेन खे बचायो, मां हिन जी इज़त बचाई, फलाण करायो, लेकिन हू सम्झी वेंदा ईअं न आहे जीअं तूं कयो आहे। सफ़ाई ॾियण में को न आहे, लेकिन तूं हिकिड़ी खूनारे जी जंग कराई आहे। जंग ॼाण इहा स्टार्ट थी, जीअं इहा जंग स्टार्ट थींदी त कमु किटली थी वेंदो। ऐं ॿी तरफ़ दोस्तों
तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त ग़ुलाम हुसैन उहो हिकु बहितरीनु ड्रामो सीरियल आहे जंहिंजी कहाणी हिकु सुठे नमूने सां लिखी वई आहे ऐं डायरेक्शन ॾिनी वई आहे ऐं इन खे कामयाबी सां कामयाबी कयो वञे थो ऐं इन जी कामयाबी जे लाइ हर मुमकिन कोशिशि कई वञे थी। दोस्तो ईद खां पोइ थी सघे थो अॻिते हली वरी कुझु नवां एक्टर बि इन में एड थियनि ऐं जे नवां एक्टर इन में एड थिया त उहे बि बहितरीनु मां बहितरीनु एक्टर हूंदा ऐं उहे को हल्का फुल्का एक्टर न हूंदा ऐं ड्रामे खे कामयाबु करण जे लाइ कुझु बि कयो वेंदो। ॿी तरफ़ त दोस्तो लाला सिकंदर बि तव्हां ॾिठो लॻो पियो आहे सोढो यानी उर्फ़ सोढो लाला सिकंदर अहिड़ा ॿिया अदाकार बि महिनत करे रहिया आहिनि ऐं मौलाई खे बि विच में इन जे लाइ ॾिनो वियो जीअं हीउ ड्रामो थोरो कामयाबु थिए। मौलाई त उहे ट्रेंडिंग में आहे माण्हू मौलाई जा जेका फैन आहिनि उहे बि इन ड्रामे खे ॾिसंदा इन जे करे मौलाई जी झलकी बि इन ड्रामे में ॾिनी वई। थी सघे थो अॻिते हली को ॿिया सुठा अदाकार फ़नकार बि ज़ाहिर थियनि ऐं अहिड़े हिसाब सां वक़्त जे हिसाब सां हीउ शाहकार ड्रामो आहे को हल्को फुल्को ड्रामो न आहे। ऐं ॿियो दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ग़ुलाम हुसैन में जेकी कहाणी ॾिनी वई आहे थोरी उहा असली कहाणी खां हट करे माना हिकु थोरो चेंजिंग करे ॾिनी वई आहे। तव्हांखे ॿुधाईंदासीं छा थियण वारो आहे। ग़ुलाम हुसैन ड्रामे में दोस्तो हिकु बहितरीनु चेंजिंग बि थियण वारी आहे ईद खां पोइ ऐं ग़ुलाम हुसैन में नवां एक्टर ॿिया कहिड़ा एड थियण वारा आहिनि इहो बि तव्हां सां शेयर कंदासीं ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त हाणे ग़ुलाम हुसैन मल सां छा असरु थियण वारो आहे। हैबत खान जे मथां जेको इल्ज़ाम लॻो आहे किडनैपिंग जो जेको छोकिरी खे सिदरा खे किडनैप कयो वियो इल्ज़ाम त लॻी वियो रंझण ते हाणे इन जो अंत छा थींदो इहा सचाई छा साम्हूं ज़ाहिर थींदी छा बिलावल पंहिंजे हुन में कामयाबु थी वेंदो या वरी न। बिल्कुलु दोस्तो अॼु वॾी अपडेट आहे इन खे आख़िर ताईं ॾिसो ऐं नंढे वीडियो में वॾी ख़बर तव्हांखे ॾींदा हलूं। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां पहिरीं ॻाल्हि त ग़ुलाम हुसैन ड्रामो हिकु बहितरीनु सीरियल ड्रामो आहे सोप सीरियल न आहे। ऐं ॿी ॻाल्हि दोस्तो हाणे जेको इश्क जो चर्चो हलियो आहे सिदरा ऐं ॿियो त वरी ग़ुलाम हुसैन जो उहो त अलॻि हिकु पासे ऐं उन जी ॻाल्हि हुन छोकिरी करे छॾी पंहिंजे मुड़ुस खे त बाबा जेको आहे सिदरा जो इश्क हली रहियो आहे ग़ुलाम हुसैन जो हिकिड़ो पर्सनल नंबर आहे उन ते राब्तो हलंदो आहे ऐं उहा हैबत जी ॻाल्हि बि पुॼंदी आहे। हैबत पंहिंजी धीउ खे शक करे रहियो आहे त वाक़ई हीअ हिकु गैर मर्द वटि हुई थी सघे थो उन खे कुझु हथ लाता हुजनि यानी इज़त ते को वार कयो हुजे। हू जॾहिं चए थी मां बा अछी आहियां खीर वांगुरु उजरी आहियां लेकिन हू चए थो इहो सुवाल जो जवाबु न आहे तूं गैर मर्द वटि कई कलाक किडनैप हुए इहा असांजी इज़त ते दाग़ आहे। ऐं रईस हैबत परेशान थी चुको आहे त नंग खे छोकिरनि जेको आहे अगवा कयो रांझण खान पाण खे भलो चङो मुड़ुसु सराईंदो आहे ऐं हू वरी असांजे नंगनि में हथ बि विझी रहियो आहे। हाणे रांझण खे परेशानी वरितो आहे त हाणे हिन छोकिरे क़दम ते खयो नालो त मुंहिंजो थी वियो हाणे मां कीअं कयां हाणे इहो खून ख़राबो थींदो हाणे गंद थींदो। हाणे जेको रांझण जी धीउ आहे यानी डॉक्टराणी साहिबा इन ते त हू छोकिरनि जो भाणे जो जेको घरवारे जो आशिक़ आहे यानी हाणे हू जेको किडनैप कंदा हैबत खान वारा इन डॉक्टराणी खे ऐं इल्ज़ाम लॻंदो कंहिंजे मथां बिलावल वारा अगवा कंदा त इल्ज़ाम लॻंदो हैबत जे मथां जे हैबत वारा अॻे अगवा करे आहे त पोइ उहे ख़ुदि मालिक आहिनि ऐं रांझण जो रस्तो जेको आहे सिधो ईअं सोचींदो त हैबत बदिले में इहो कयो आहे लेकिन हू गेम बिलावल आहे हुन जेका खेॾी आहे छोकिरे इहो जेको आहे गेम में कामयाबु थी वेंदा। बिलावल पंहिंजी डॉक्टराणी खे हासिलु करणु चाहे थो ऐं सॉरी बिलावल जेको आहे सिदरा खे हासिलु करणु चाहे थो हू छोकिरो जेको आहे डॉक्टराणी खे हासिलु करणु चाहे थो ऐं अहिड़े हिसाब सां इन्हनि जो इश्क टॉप ते हली रहियो आहे। हुनजो आशिक़ ग़रीब किसान आहे ऐं हुन छोकिरे जो आशिक़ वरी हिकु ग़ुलाम हुसैन मल आहे ऐं छोकिरी जेको डॉक्टराणी आहे इहो ॼाण को क़दम खणंदी जेको हुन जे लाइ मुसीबत बणिबो हारी जे पुट जे लाइ हू खे चए थी त तूं मूंसां प्यार जो हा कर शादी जे लाइ बि हा कर लेकिन उहो न कंदो अचे थो आख़िरी उनखे वार्निंग ॾेई छॾी अथई त मूंखे जल्द इन शइ जो जवाबु खपे ऐं हू तमामु जल्द हा ई कंदो न करे सघंदो ऐं न कयईं त पोइ हा कयईं त जेको आहे हुन सां मुसीबत थींदी ऐं हा न कंदो पोइ बि मुसीबत थींदी। इन मुसीबत खां हू बचण जे लाइ इहे को न को सुठो क़दम खणण वारो आहे लेकिन मुसीबत उनजे घाटे में पोइ बि पवंदी आहे। ॿी तरफ़ दोस्तो रांझण वॾो परेशान आहे उन पंहिंजी घरवारी खे बि ॿुधाए छॾियो आहे त हिन मूंखे फसायो आहे ऐं किडनैपिंग हिकु नियाणी जे अगवा जे चकर में
तंहिंजे करे दोस्तो हाणे वॾेरी एहसानी बि छिती थी पई आहे पंहिंजे भाणेजे ते त तूं हिकु गैरत मतिलबु हिकु पासे करे हीउ कमु कयो ऐं नालो वरी रांझान जो ॾियारे छॾी हुनजी फ़ोन खां फ़ोन करे बदनाम कई। हाणे इहो तूं कहिड़ो सुठो क़दम कया। हू सफ़ायूं ॾींदो मां हीअं कयो, मां साईं गुलाम हुसैन खे बचायो, मां हिन जी इज़त बचाई, फलाण करायो, लेकिन हू सम्झी वेंदा ईअं न आहे जीअं तूं कयो आहे। सफ़ाई ॾियण में को न आहे, लेकिन तूं हिकिड़ी खूनारे जी जंग कराई आहे। जंग ॼाण इहा स्टार्ट थी। जीअं इहा जंग स्टार्ट थींदी त कमु किटली थी वेंदो। ऐं ॿी तरफ़ दोस्तो तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त गुलाम हुसैन उहो हिकु बहितरीनु ड्रामो सीरियल आहे जंहिंजी कहाणी हिकु सुठे नमूने सां लिखी वई आहे ऐं डायरेक्शन ॾिनी वई आहे ऐं इन खे कामयाबी सां कामयाब बि कयो वञे थो ऐं इन जी कामयाबी जे लाइ हर मुमकिन कोशिशि कई वञे थी। दोस्तो इन खां पोइ थी सघे थो अॻिते हली वरी कुझु नवां एक्टर बि इन में एड थियनि ऐं जे नवां एक्टर इन में एड थिया त उहे बि बहितरीनु मां बहितरीनु एक्टर हूंदा ऐं उहे को हल्का फुल्का एक्टर न हूंदा ऐं ड्रामे खे कामयाबु करण जे लाइ कुझु बि कयो वेंदो। ॿी तरफ़ त दोस्तो लाला सिकंदर बि तव्हां ॾिठो लॻो पियो आहे, सोढो यानी उर्फ़ सोढो लाला सिकंदर। अहिड़ा ॿिया अदाकार बि महिनत करे रहिया आहिनि। मौलाई खे बि विच में इन जे लाइ ॾिनो वियो जीअं हीउ ड्रामो थोरो कामयाबु थिए। मौलाई त उहे ट्रेंडिंग में आहे, माण्हू मौलाई जा जेका फैन आहिनि उहे बि इन ड्रामे खे ॾिसंदा। इन जे करे मौलाई जी झलकी बि इन ड्रामे में ॾिनी वई। थी सघे थो अॻिते हली को ॿियो कुझु छोकिरी खे सिदरा खे किडनैप कयो वियो, इल्ज़ाम त लॻी वियो रांझण ते। हाणे इन जो अंत छा थींदो, इहा सचाई छा साम्हूं ज़ाहिर थींदी, छा बिलावल पंहिंजे हुन में कामयाबु थी वेंदो या वरी न। बिल्कुलु दोस्तो अॼु वॾी अपडेट आहे, इन खे आख़िर ताईं ॾिसो ऐं नंढे वीडियो में वॾी ख़बर तव्हांखे ॾींदा हलूं। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पहिरीं ॻाल्हि त गुलाम हुसैन ड्रामो हिकु बहितरीनु सीरियल ड्रामो आहे, सोप सीरियल न आहे। ऐं ॿी ॻाल्हि दोस्तो हाणे जेको इश्क जो चर्चो हलियो आहे सिदरा ऐं ॿियो त वरी गुलाम हुसैन जो, उहो त अलॻि हिकु पासे ऐं उन जी ॻाल्हि हुन छोकिरी करे छॾी पंहिंजे मुड़ुस खे त बाबा जेको आहे सिदरा जो इश्क हली रहियो आहे, गुलाम हुसैन जो हिकिड़ो पर्सनल नंबर आहे उन ते राब्तो हलंदो आहे ऐं उहा हिबत जी ॻाल्हि बि पुॼंदी आहे। हिबत पंहिंजी धीउ खे शक करे रहियो आहे त वाक़ई हीअ हिकु गैर मर्द वटि हुई, थी सघे थो उन खे कुझु हथ लाता हुजनि यानी इज़त ते को वार कयो हुजे। हू जॾहिं चए थी मां बा अछी आहियां, खीर वांगुरु उजरी आहियां, लेकिन हू चए थो इहो सुवाल जो जवाबु न आहे, तूं गैर मर्द वटि कई कलाक किडनैप हुए, इहा असांजी इज़त ते दाग़ आहे। ऐं रईस हिबत परेशान थी चुको आहे त नंग खे छोकिरे जेको आहे अगवा कयो रांझण खान पाण खे भलो चङो मुड़ुसु सराईंदो आहे ऐं हू वरी असांजे नंगनि में हथ बि विझी रहियो आहे। हाणे रांझण खे परेशानी वरितो आहे त हाणे हिन छोकिरे क़दम ते खयो, नालो त मुंहिंजो थी वियो, हाणे मां कीअं कयां, हाणे इहो खून ख़राबो थींदो, हाणे गंद थींदो। हाणे जेको रांझण जी धीउ आहे यानी डॉक्टराणी साहिबा, इन ते त हू छोकिरनि जो भाणे जो जेको घरवारे जो आशिक़ आहे, यानी हाणे हू जेको किडनैप कंदा हैबत खान वारा इन डॉक्टराणी खे ऐं इल्ज़ाम लॻंदो कंहिंजे मथां, बिलावल वारा अगवा कंदा त इल्ज़ाम लॻंदो हैबत जे मथां, जे हैबत वारा अॻे अगवा करे आहे त पोइ उहे ख़ुदि मालिक आहिनि ऐं रांझण जो रस्तो जेको आहे सिधो ईअं सोचींदो त हैबत बदिले में इहो कयो आहे, लेकिन हू गेम बिलावल आहे, हुन जेका खेॾी आहे छोकिरे, इहो जेको आहे गेम में कामयाबु थी वेंदा। बिलावल पंहिंजी डॉक्टराणी खे हासिलु करणु चाहे थो ऐं सॉरी बिलावल जेको आहे सिदरा खे हासिलु करणु चाहे थो, हू छोकिरो जेको आहे डॉक्टराणी खे हासिलु करणु चाहे थो ऐं अहिड़े हिसाब सां इन्हनि जो इश्क टॉप ते हली रहियो आहे। हुनजो आशिक़ ग़रीब किसान आहे ऐं हुन छोकिरे जो आशिक़ वरी हिकु गुलाम हुसैन मल आहे ऐं छोकिरी जेको डॉक्टराणी आहे इहो ॼाण को न को क़दम खणंदी जेको हुनजे लाइ मुसीबत बणिबो। हारी जे पुट जे लाइ हू खे चए थी त तूं मूंसां प्यार जो हा कर, शादी जे लाइ बि हा कर, लेकिन उहो न कंदो अचे थो। आख़िरी उनखे वार्निंग ॾेई छॾी अथई त मूंखे जल्द इन शइ जो जवाबु खपे ऐं हू तमामु जल्द हा ई कंदो, न करे सघंदो ऐं न कयईं त पोइ हा कयईं त जेको आहे हुन सां मुसीबत थींदी ऐं हा न कंदो पोइ बि मुसीबत थींदी। इन मुसीबत खां हू बचण जे लाइ इहे को न को सुठो क़दम खणण वारो आहे, लेकिन मुसीबत उनजे घाटे में पोइ बि पवंदी आहे। ॿी तरफ़ दोस्तो रांझण वॾो परेशान आहे, उन पंहिंजी घरवारी खे बि ॿुधाए छॾियो आहे त हिन मूंखे फसायो आहे ऐं किडनैपिंग हिकु नियाणी जे अगवा जे चकर में।
तंहिंजे करे दोस्तो हाणे वॾेरी रहसाणी बि छिती थी पई आहे पंहिंजे भाणेजे ते त तूं हिकु गैरत मतिलबु हिकु पासे करे हीउ कमु कयो ऐं नालो वरी रांझान जो ॾियारे छॾी हुनजी फ़ोन खां फ़ोन करे बदनाम कई। हाणे इहो तूं कहिड़ो सुठो क़दम कया। हू सफ़ायूं ॾींदो मां हीअं कयो, मां साईं गुलाम सर खे बचायो, मां हिन जी इज़त बचाई, फलाण करायो, लेकिन हू सम्झी वेंदा ईअं न आहे जीअं तूं कयो आहे। सफ़ाई ॾियण में को न आहे, लेकिन तूं हिकिड़ी खूनारे जी जंग कराई आहे। जंग ॼाण इहा स्टार्ट थी। जीअं इहा जंग स्टार्ट थींदी त कमु किटली थी वेंदो। ऐं ॿी तरफ़ दोस्तो तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त गुलाम हुसैन उहो हिकु बहितरीनु ड्रामो सीरियल आहे जंहिंजी कहाणी हिकु सुठे नमूने सां लिखी वई आहे ऐं डायरेक्शन ॾिनी वई आहे ऐं इन खे कामयाबी सां कामयाब बि कयो वञे थो ऐं इन जी कामयाबी जे लाइ हर मुमकिन कोशिशि कई वञे थी। दोस्तो इन खां पोइ थी सघे थो अॻिते हली वरी कुझु नवां एक्टर बि इन में एड थियनि ऐं जे नवां एक्टर इन में एड थिया त उहे बि बहितरीनु मां बहितरीनु एक्टर हूंदा ऐं उहे को हल्का फुल्का एक्टर न हूंदा। बिल्कुलु दोस्तो अॼु वॾी अपडेट आहे। इन खे आख़िर ताईं ॾिसो ऐं नंढड़े वीडियो में वॾी ख़बर तव्हांखे ॾींदा हलूं। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पहिरीं ॻाल्हि त गुलाम हुसैन ड्रामो हिकु बहितरीनु सीरियल ड्रामो आहे, सोप सीरियल न आहे। ऐं ॿी ॻाल्हि दोस्तो हाणे जेको इश्क जो चर्चो हलियो आहे सिदरा ऐं ॿियो त वरी गुलाम हुसैन जो, उहो त अलॻि हिकु पासे ऐं उन जी ॻाल्हि हुन छोकिरी करे छॾी पंहिंजे मुड़ुस खे त बाबा जेको आहे सिदरा जो इश्क हली रहियो आहे, गुलाम हुसैन जो हिकिड़ो पर्सनल नंबर आहे उन ते राब्तो हलंदो आहे ऐं उहा हिबत ताईं ॻाल्हि बि पुॼंदी आहे। हिबत पंहिंजी धीउ खे शक करे रहियो आहे त वाक़ई हीअ हिकु गैर मर्द वटि हुई, थी सघे थो उन खे कुझु हथ लाता हुजनि यानी इज़त ते को वार कयो हुजे। हू जॾहिं चए थी मां बा अछी आहियां, खीर वांगुरु उजरी आहियां, लेकिन हू चए थो इहो सुवाल जो जवाबु न आहे, तूं गैर मर्द वटि कई कलाक किडनैप हुए, इहा असांजी इज़त ते दाग़ आहे। ऐं रईस हिबत परेशान थी चुको आहे त नंग खे छोकिरे जेको आहे अगवा कयो रांझण खान पाण खे भलो चङो मुड़ुसु सॾाईंदो आहे ऐं हू वरी असांजे नंगनि में हथ बि विझी रहियो आहे। हाणे रांझण खे परेशानी वरितो आहे त हाणे हिन छोकिरे क़दम ते खयो, नालो त मुंहिंजो थी वियो, हाणे मां कीअं कयां, हाणे इहो खून ख़राबो थींदो, हाणे गंद थींदो। हाणे जेको रांझण जी धीउ आहे यानी डॉक्टराणी साहिबा, इन ते त हू छोकिरनि जो भाणे जो जेको घरवारे जो आशिक़ आहे, यानी हाणे हू जेको किडनैप कंदा हैबत खान वारा इन डॉक्टराणी खे ऐं इल्ज़ाम लॻंदो कंहिंजे मथां, बिलावल वारा अगवा कंदा त इल्ज़ाम लॻंदो हैबत जे मथां, जे हैबत वारा अॻे अगवा करे आ त पोइ उहे ख़ुदि मालिक आहिनि ऐं रांझण जो रस्तो जेको आहे सिधो ईअं सोचींदो त हैबत बदिले में इहो कयो आहे, लेकिन हू गेम बिलावल आहे हुन जेका खेॾी आहे छोकिरे, इहो जेको आहे गेम में कामयाबु थी वेंदा। बिलावल पंहिंजी डॉक्टराणी खे हासिलु करणु चाहे थो ऐं सॉरी बिलावल जेको आहे सिदरा खे हासिलु करणु चाहे थो, हू छोकिरो जेको आहे डॉक्टराणी खे हासिलु करणु चाहे थो ऐं अहिड़े हिसाब सां इन्हनि जो इश्क टॉप ते हली रहियो आहे। हुनजो आशिक़ ग़रीब किसान आहे ऐं हुन छोकिरे जो आशिक़ वरी हिकु गुलाम हुसैन मल आहे ऐं छोकिरी जेको डॉक्टराणी आहे इहो ॼाण को न को क़दम खणंदी जेको हुनजे लाइ मुसीबत बणिबो। हारी जे पुट जे लाइ हू खे चए थी त तूं मूंसां प्यार जो हा कर, शादी जे लाइ बि हा कर, लेकिन उहो न कंदो अचे थो। आख़िरी उन खे वार्निंग ॾेई छॾी अथई त मूंखे जल्द इन शइ जो जवाबु खपे ऐं हू तमामु जल्द हा ई कंदो, न करे सघंदो ऐं न कयईं त पोइ हा कयईं त जेको आहे हुन सां मुसीबत थींदी ऐं हा न कंदो पोइ बि मुसीबत थींदी। इन मुसीबत खां हू बचण जे लाइ इहे को न को सुठो क़दम खणण वारो आहे, लेकिन मुसीबत उनजे घाटे में पोइ बि पवंदी आहे। ॿी तरफ़ दोस्तो रांझण वॾो परेशान आहे, उन पंहिंजी घरवारी खे ॿुधाए छॾियो आहे त हिन मूंखे फसायो आहे ऐं किडनैपिंग हिकु नियाणी जे अगवा जे चकर में। तंहिंजे करे दोस्तो हाणे वॾेरी रहसाणी बि छिती थी पई आहे पंहिंजे भाणेजे ते त तूं हिकु गैरत मतिलबु हिकु पासे करे हीउ कमु कयो ऐं नालो वरी रांझण जो ॾियारे छॾी हुनजी फ़ोन खां फ़ोन करे बदनाम कई। हाणे इहो तूं कहिड़ो सुठो क़दम कया। हू सफ़ायूं ॾींदो मां हीअं कयो, मां साईं गुलाम सर खे बचायो, मां हिन जी इज़त बचाई, फलाण करायो, लेकिन हू सम्झी वेंदा ईअं न आहे जीअं तूं कयो आहे। सफ़ाई ॾियण में को न आहे, लेकिन तूं हिकिड़ी खूनारे जी जंग कराई आहे। जंग ॼाण इहा स्टार्ट थी। जीअं इहा जंग स्टार्ट थींदी त कमु किटली थी वेंदो। ऐं ॿी तरफ़ दोस्तो तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त गुलाम हुसैन उहो हिकु बहितरीनु ड्रामो सीरियल आहे
जंहिंजी कहाणी हिकु सुठे नमूने सां लिखी वई आहे ऐं डायरेक्शन ॾिनी वई आहे ऐं इन खे कामयाबी सां कामयाबी कयो वञे थो ऐं इन जी कामयाबी जे लाइ हर मुमकिन कोशिशि कई वञे थी। दोस्तो ईद खां पोइ थी सघे थो आर्तवारु अॻे अगवा करे आहे त पोइ उहे ख़ुदि मालिक आहिनि ऐं रांझण जो रस्तो जेको आहे सिधो ईअं सोचींदो त हैबत बदिले में इहो कयो आहे, लेकिन हू गेम बिलावल आहे हुन जेका खेॾी आहे छोकिरे इहो जेको आहे गेम में कामयाबु थी वेंदा। बिलावल पंहिंजी डॉक्टराणी खे हासिलु करणु चाहे थो ऐं बिलावल जेको आहे सिदरा खे हासिलु करणु चाहे थो, हू छोकिरो जेको आहे डॉक्टराणी खे हासिलु करणु चाहे थो ऐं अहिड़े हिसाब सां इन्हनि जो इश्क टॉप ते हली रहियो आहे। हुनजो आशिक़ ग़रीब किसान आहे ऐं हुन छोकिरे जो आशिक़ वरी हिकु ग़ुलाम हुसैन मल आहे ऐं छोकिरी जेको डॉक्टराणी आहे इहो ॼाण को न को क़दम खणंदी जेको हुनजे लाइ मुसीबत बणिबो। हारी जे पुट जे लाइ हू खे चए थी त तूं मूंसां प्यार जो हा कर, शादी जे लाइ बि हा कर, लेकिन उहो न कंदो अचे थो। आख़िरी उनखे वार्निंग ॾेई छॾी अथई त मूंखे जल्द इन शइ जो जवाबु खपे ऐं हू तमामु जल्द हा ई कंदो, न करे सघंदो ऐं न कयईं त पोइ हा कयईं त जेको आहे हुन सां मुसीबत थींदी ऐं हा न कंदो पोइ बि मुसीबत थींदी। इन मुसीबत खां हू बचण जे लाइ इहे को न को सुठो क़दम खणण वारो आहे, लेकिन मुसीबतुनि जे घाटे में पोइ बि पवंदी आहे। ॿी तरफ़ दोस्तो रांझण वॾो परेशान आहे, उन पंहिंजी घरवारी खे ॿुधाए छॾियो आहे त हिन मूंखे फसायो आहे ऐं किडनैपिंग हिकु नियाणी जे अगवा जे चकर में। तंहिंजे करे दोस्तो हाणे वॾेरी ऐसाणी बि छिती थी पई आहे पंहिंजे भाणेजे ते त तूं हिकु गैरत मतिलबु हिकु पासे करे हीउ कमु कयो ऐं नालो वरी रांझण जो ॾियारे छॾी, हुनजी फ़ोन खां फ़ोन करे बदनाम कई। हाणे इहो तूं कहिड़ो सुठो क़दम कयो? हू सफ़ायूं ॾींदो मां हीअं कयो, मां साईं ग़ुलाम हुसैन खे बचायो, मां हिन जी इज़त बचाई, फलाण करायो, लेकिन हू सम्झी वेंदा ईअं न आहे जीअं तूं कयो आहे। सफ़ाई ॾियण में को न आहे, लेकिन तूं हिकिड़ी खूनारे जी जंग कराई आहे। जंग ॼाण इहा स्टार्ट थी, जीअं इहा जंग स्टार्ट थींदी त कमु किटली थी वेंदो। ऐं ॿी तरफ़ दोस्तो तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त ग़ुलाम हुसैन उहो हिकु बहितरीनु ड्रामो सीरियल आहे जंहिंजी कहाणी हिकु सुठे नमूने सां लिखी वई आहे, डायरेक्शन ॾिनी वई आहे ऐं इन खे कामयाबी सां कामयाबी कयो वञे थो ऐं इन जी कामयाबी जे लाइ हर मुमकिन कोशिशि कई वञे थी। दोस्तो ईद खां पोइ थी सघे थो अॻिते हली वरी कुझु नवां एक्टर बि इन में एड थियनि ऐं जे नवां एक्टर इन में एड थिया त उहे बि बहितरीनु एक्टर हूंदा ऐं उहे को हल्का फुल्का एक्टर न हूंदा ऐं ड्रामे खे कामयाबु करण जे लाइ कुझु बि कयो वेंदो। ॿी तरफ़ त दोस्तो लाला सिकंदर बि तव्हां ॾिठो लॻो पियो आहे, सोढो यानी उर्फ़ सोढो लाला सिकंदर। अहिड़ा ॿिया अदाकार बि महिनत करे रहिया आहिनि ऐं मौलाई खे बि विच में इन जे लाइ ॾिनो वियो जीअं हीउ ड्रामो थोरो कामयाबु थिए। मौलाई त उहे ट्रेंडिंग में आहे, माण्हू मौलाई जा जेका फैन आहिनि उहे बि इन ड्रामे खे ॾिसंदा, इन जे करे मौलाई जी झलकी बि इन ड्रामे में ॾिनी वई। थी सघे थो अॻिते हली को ॿिया सुठा अदाकार फ़नकार बि ज़ाहिर थियनि ऐं अहिड़े हिसाब सां वक़्त जे हिसाब सां हीउ शाहकार ड्रामो आहे, को हल्को फुल्को ड्रामो न आहे। ऐं ॿियो दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ग़ुलाम हुसैन में जेकी कहाणी ॾिनी वई आहे थोरी उहा असली कहाणी खां हट करे माना हिकु थोरो चेंजिंग करे ॾिनी वई आहे। दोस्तो वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, जे तव्हां असीं ताईं ॾिठो आहे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसवेला खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, असांजे पेज खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा जीअं हर अपडेट तव्हां वटि नोटिफिकेशन जे ज़रिए आसानी पुॼी वञे। ऐं दोस्तनि सां बि लिंक शेयर कंदा व्हाट्सएप ग्रुपनि में, फेसबुक पेजनि ते, ग्रुपनि में, पर्सनल ते। महिरबानी तव्हांजी लख थोरा, अल्लाह हाफ़िज़।